तरफ़ां मुतालबनि जी मञता लाइ कराची में कयल एहतजाज ऐं मुतालबनि जी मञता बैदि गस्टा सिंध जो सदर हाजी अशरफ कास्केली अॼु जॾहिं न्यू सईदाबाद पहुतो त गस्टा ज़िले मटियारी सदर खादिम हुसैन जतोई शमसदीन चन्ना ऐं हाजी मोहम्मद ज़मा जमाली जी अॻुवाणी में सवें उस्तादनि दुहिलनि ऐं शहनाइनि सां संदन शानदार इस्तक़बाल कयो। खेसि सवें अजरकूं ऐं लूंगियूं ओढायूं। जुलूस जी सूरत में खेसि जमाली हाउस आंदो वियो, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे गस्टा सिंध जे सदर हाजी अशरफ कास्केली चयो त सिंध जे राजधानी कराचीअ में पुलिस रियासती दहशतगर्दी करे उस्तादनि ते मुद्दे ख़ारिज शेलनि जी शीलिंग कई। अंधाधुंध लठबाज़ी करे सवें उस्तादनि खे ज़ख़्मी करे गिरफ़्तार कयो वियो। असां तरफ़ां बोर्ड जे इम्तिहाननि जे बाइकाट जो ऐलान ऐं वॾे वज़ीर तरफ़ां नोटिस वठण वियल तइलीम जे वज़ीर गोॾा ऐं ॻाल्हियूं कयूं। हिन चयो त हुकूमत असांजा समूरा मुतालबा मञी नोटिफिकेशन जारी कयो। हिन चयो उहा गस्टा जी तारीख़ी फतह आहे जो सेकेंडरी तइलीम बि 20 ग्रेड में ऐं असांजो उस्ताद बि 20 ग्रेड में अची वियो आहे। हिन चयो त हाणे सिंध जा 3000 उस्ताद 20 ग्रेड में अची विया आहिनि। हिन चयो त असां ड्यूटी कंदड़नि ऐं पढ़ाईंदड़नि जा साथी आहियूं। हिन चयो असीं मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असां सां हर जिदोजहद में साथ ॾिनो। उन मौक़े ते क़रीब ॾिनो काका महमद अख्तर कास्केली, हाजी आरिफ कास्केली, हयात खान जमाली, इमदादुल्ला रिंद, इमरान रुस्तम, इमरान काका, अब्दुल वारिस उमरानी, अब्दुल्ला डायरी, महमदीन सोनारो, गुलशेर काका, अज़ीज़ अहमद काका, शमसदीन सैतो, असद गोरी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यू सईदाबाद।